अस्सलाम वालेकुम। सुवाल आहे त असांखे कीअं ख़बर पए त असांजो टैलेंट कहिड़ो आहे? उन जी पहिरीं निशानी इहा आहे त तव्हां ज़माने खां, मकान खां आज़ादु थी वेंदो ऐं जेको कमु तव्हां पंहिंजे शौक़ सां, दिलि सां कंदव न, उहो तव्हांजो टैलेंट आहे। जेको तव्हां करे रहिया आहियो कमु, तव्हांजी दिलि उन में ख़ुशि आहे, तव्हां उन में फ़रहत महसूसु करियो था, त पोइ उहो सम्झो त तव्हांजो इहो अंदरि जो टैलेंट आहे। ऐं घणनि जे ज़हन में इहा ॻाल्हि ईंदड़ हूंदी त ही कमु करियां, हू करियां, हू करियां, पर को बि हिकिड़ो कमु नथो करे सघे। की छो? इन जे लाइ जो उनखे ख़बर नाहे त मुंहिंजो अंदरि जो टैलेंट कहिड़ो आहे, मुंहिंजो कहिड़ो टैलेंट आहे जेको आउं इख़्तियार करियां। त पोइ तव्हां ॾिसो त जेको बि जंहिं बि कमु तव्हां सोचियो था, उन्हनि मां तव्हांजो शौक़ु कहिड़े कम में, ऐं शौक़ु तव्हां चयो था शौक़ु त असांखे सभु कमनि में आहे, त पोइ हाणे तव्हां ॾिसो त तव्हां उन कम में तव्हांखे थकावट महसूसु थिए थी या न। जेको बि तव्हां कमु करियो था ऐं हिन में जेकॾहिं तव्हांखे थकावट महसूसु न थिए त इहो तव्हांजो टैलेंट आहे। ऐं ॿियो, तव्हांजो जेको ज़मानो आहे, जेको मकानु आहे, उन खां बि तव्हां आज़ादु थी वञो त इहो तव्हांजो टैलेंट आहे। जंहिं कम में तव्हां ज़माने ऐं मकान खां आज़ादु थी वञो, इहो तव्हांजो टैलेंट आहे। ऐं ॿियो, जेको माण्हू कमु करे थो ऐं उन में उनखे ख़ुशी महसूसु थिए थी, फ़रहत अचे थी, त इहो बि निशानी आहे त इहो उनजो अंदरि जो टैलेंट आहे। जंहिं कम में तव्हांजो टैलेंट आहे त उन में तव्हां ज़माने मकान खां आज़ादु थी वञो, माण्हुनि जे मयारनि खां बि आज़ादु थी वञो। छो? माण्हू ज़रूरु तव्हांखे मयारूं ॾींदा, तव्हांखे चवंदा ही पियो करी, ही पियो करी, तूं ही वीडियो पियो ठाहीं या ही कमु करे रहे, उनखे छॾे ॾिया। छो? तव्हां दरिया वांगुरु बणिजो, दरिया थी वहो। छो? दरिया जॾहिं वहंदो आहे त उन जे झिरकी बि ईंदी आहे उन ते पाणी पीअण, जानवर पाणी पीअंदा आहिनि, हर जानदार माण्हू, हर शइ पाणी पीअंदी आहे, पर उहो पंहिंजो, ऐं उन जे अॻियां जबल बि ईंदा आहिनि, पर हू पंहिंजो वहण बंदि न कंदो आहे, हू पंहिंजो हलण बंदि न कंदो आहे, पाणी वहंदो रहंदो आहे। त मुंहिंजा दोस्तो, तव्हां जेकॾहिं सोचो, तव्हांजे जेको अंदरि जो टैलेंट आहे उनखे इख़्तियार करियो ऐं उहो उन कम में शुरू थी वञो। उहो कमु तव्हां करियो त तव्हांखे जेके मयारूं ॾियनि उनखे छॾे ॾियारियो, दरिया वांगुरु बणिजी करे तव्हां उन कम में महव थी वञो, त ज़रूरु अल्लाह ताला तव्हांखे कामयाबी नसीब फरमाईंदो। अस्सलामु अलैकुम।